तो ये जोड़ी बड़ी कमाल की है जोड़ी। आज हमने कोशिश की कि जोड़ी को साथ ही बुलाएं, तो वो जोड़ी साथ ही आई है। तो आप सब लोगों की जोरदार तालियों में सोहराब सुमरो, अली गुल मला। एंजॉय एंजॉय। हल हल चात खल्क आइया। तो ये अभी 2 मिनट के लिए आपके हवाले हैं सारी ऑडियंस। माशाल्लाह। तो अली गुल भाई जी, आप तो अभी माशाल्लाह से हमारे नेशनल हीरो बन गए हो। हम खात्मे हैं आप लोगों के। ये बच्चे, ये माएँ, ये भाई जो हमारे बैठे हैं, सब हैं भले। भले तो है लेकिन वो एंजॉय भी हो थोड़ी। एंजॉय। भाई जो गम हो, जो दुख हो, हमारी बहनें, हमारी माएँ बैठी हुई, भाई बैठे हुए, इस गम, इस दुख को भले करके भगाएं और एंजॉय करें। एंजॉय। और क्या प्रोजेक्ट्स आ रहे हैं? ईद पे कोई धमाका हो रहा है दोनों का? क्योंकि एक तरीके से आप माशाल्लाह से दोनों नेशनल स्टार्स तो हैं ही, स्क्रीन के स्टार्स तो हैं ही, लेकिन आपको सोशल मीडिया वाले भी बड़ा प्यार करते हैं आपकी जोड़ी को। बेशक। तो ईद के लिए क्या तैयारी है? केड़ी तैयारी में ईद जे ला? ईद जे लाइ माशाल्लाह खोड़ सारा असांजा ड्रामा पिया अचनि। वाह वाह। असांजे धरती टीवी ते असांजो जेको शो हलंदो आहे कॉमेडी जंक्शन, उहो आहे टिपिकल टॉक आहे। उनखे अलावा असां पंहिंजी जेको सोशल मीडिया जो असांजो कमु आहे उन ते बि खोड़ सारा पिया अचनि। ऐं उर्दू टीवी ते बि इनशाला तव्हां ॾिसंदो मुख़्तलिफ़ चैनल ते। ऐं मां इनशाला ईंदुसि ईद ते। ईद खां पोइ असांजा कम आहिनि, फिल्मूं आहिनि, ड्रामा आहिनि, वॾे वॾे चैनल ते इनशाला ताला। भले। ऐं असांजो जेको हमारा जो असांजो जेको आहे इश्क मुर्शिद ड्रामो, उहो जो आख़िरी एपिसोड इनशाला सिनेमा ते रिलीज़ थींदो। वाह वाह। ऐं हुन पंहिंजे तारीख़ जा जेके रिकॉर्ड आहिनि ड्रामे जी दुनिया जा, उहे सभु टोड़े छॾिया आहिनि हिन ड्रामे इश्क मुर्शिद। फारूक रिन साहब के लिए तालियां होनी चाहिए भाई। भाई हमारे फारूक रिन साहब जो डायरेक्टर हैं, हमारे हीरो बिलाल अब्बास, दुर्रे फिशा साहिबा, नूरुल हसन, जितनी भी कास्ट है हमारी, वो सब इतनी प्यारी कास्ट है जिन्होंने एक ड्रामे की तारीख बदल दी। पहले ड्रामे पता नहीं कैसे चलते थे, जो एक एक्शन ड्रामे धमाकेदार ये वो, लेकिन ऐसे ड्रामे आ गया, ये ऐसा आ गया कि एक फैमिली माहौल बना दिया इस ड्रामे ने। अल्लाह करे ऐसे ड्रामे कामयाब होते रहें। भले। हाय हाय हाय। अली गुल भाई तव्हां सोशल मीडिया जे हवाले सां स्क्रीन जा त तव्हां स्टार आयो ई, तव्हां जा छा प्लान्स आहिनि ईद जे हवाले सां? माशाल्लाह तमामु ज़बरदस्त कोई भी प्लान ना आहे। वाह वाह। हाँ बस प्लान जेके आहिनि इहे तव्हां स्क्रीन ते ॾिसंदव, पर जेकर अॻुवाट ॿुधाए छॾींदासीं त पोइ कमिंग सून वारा टीजर छॾबाइनि। कमिंग सून टीजर। ऐं अचानक असां जेका शइ छॾींदा आहियूं वीडियो काई, त माण्हू जीअं ॾिसी करे चवनि उड़ी ही छा कयूं। त असां इन जे करे ॿुधाइण नथा फ़िलहाल। अच्छा तव्हां दुरे फिशा के ॾिठो आहे कॾहिं वेझो? हा जी बिल्कुलु, साम्हूं न ॾिसी सघियो मां सिर्फ़ु। साम्हूं कोन ॾिसी न साईं, छो जो माशाल्लाह एॾी ख़ूबसूरत आहे दुरे फिशा, एॾी सुहिणी आहे। असां त तक़रीबन जिननि सां गॾु ई कमु कयो आहे। पहिरियों दफ़ो ज़िंदा छोकिरी साम्हूं ॾिठी त मां परेशान थी वियुमि। ऐं गुलज़ार भंगवार खे हिकु दफ़ो असां दुबई वठी वियासीं हिकिड़े कंहिं सुठे प्रोग्राम में। उते उहो अंग्रेज़ ॼाणो ॾिसी करे हुनखे बुखार थी वियो, ऐं मूंखे वरी दुरे फिशा खे ॾिसी करे बुखार थी वियो। मां चयो यार एॾी ख़ूबसूरत माशाल्लाह सुठी, ऐं जेॾी सुहिणी आहे एॾी सुहिणो अख़लाक बि आहे। ज़बरदस्त। त भाई सॼी कास्ट जे लाइ स्पेशली क्लैप अली गुल जे लाइ ऐं सोहराब जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं हुजनि।